कि आज एडी वडी संख्या में ये फिल्म ॾिसण आया आहियो सिंधियत जे सदके जेस तक तव्हां जहिड़ा क़दरदान हिते मौजूद आहिनि सिंधियत जा शहदाई हिते मौजूद आहिनि तेस तक असांजी सिंधियत ख़त्म नथी थी सघे असांजी सिंधी भाषा ख़त्म नथी थी सघे। असांजा जगेशा साहब आहिनि त विनय टाकी जा मालिक लेकिन मां चवंदुमि मुंहिंजे दिलि जो बि मालिक थी विया ॾाढो सुठो सिंधियत जे लाइ ज़बरदस्त प्रेम धनुषधारी प्रोडक्शन तरफ़ां स्वागत था कयूं। ही स्वागत तव्हां सभिनी जो आहे छाकाणि उल्हासनगर मां पैगाम में स्वागत खणी आयो तव्हांजे लाइ आदिपुर ऐं गांधीधाम जे लाइ। આ ફિલ્મમાં જે ભાવ પ્રદર્શિત કરવામાં આવ્યા છે બહુ જેને કહેવાય ઇંગ્લિશમાં હાર્ટ ટચિંગ ભાવ પ્રદર્શિત કરવામાં આવ્યા છે। ज़माने के ॾाढे सुठे नमूने सां ॾेखारियो वियो आहे। हिंदी पिक्चर बाग़बान खे अॼु बि टीवी ते हर को माण्हू ॾिसे पियो ऐं तारियूं वॼाए पियो। मां चवंदो उन खां हीअ घणी सुठी ऐं हर कंहिंजे दिलि खे छुई वञे ऐं सेंटीमेंट ताज़ा करे ॻाल्हियुनि खे पंहिंजे सम्झ में आणे उहा पिक्चर आहे जेका हिकु नओं किताबु आहे खुलियल किताबु ॾेखारियो वियो। ॿार धार हुअण जे करे ॿार जेके अलॻि हुअण जे करे माउ पीउ खे जेको आहे केरु ॿारु रखे हर को ॿारु माउ पीउ खे ॿिए हंधि मोकिलण जी कोशिशि पियो करे ऐं सचमुच सिंधी समस्या सिंधियुनि जे परिवार में जेके समस्या हिन वक़्तु पैदा थी रही आहे उन समस्या ते जेका हीअ पिक्चर ठही आहे वाकई दिलीप लालवाणी जेको आहे प्रशंसा जो कमु कयो आहे। तमामु सुठे में सुठो विषय आहे जेको इंसान हर इंसान सां वास्तो रखे थो सिंधीअ सिर्फ़ु सिंधियुनि सां न पर हिंदुस्तान सॼी दुनिया जे हर क़ौम सां वास्तो रखे थो ऐं इन विषय ते खणी करे जेका तव्हां फिल्म ठाही आहे इहा तमामु क़ाबिले दाद आहे। दादा दिलीप लालवाणी ऐं उन टीम खे घणियूं वाधायूं थो ॾियां त अहिड़ी पिक्चर ठाहे हिन समाज खे हिकिड़ो आईनो ॾिनो आहे। तमामु सुठी पिक्चर आहे ऐं लास्ट में अधु कलाकु त तमामु सुठी पिक्चर आहे। मूंखे अखियुनि मां रोअण अची वियो साईं। पहिरियों ईअं लॻो कॉपी आहे पर एक्चुअल में डिफरेंट हुई ऐं माण्हुनि खे शिक्षा मिली सघे थी। तमामु सुठी पिक्चर हुई। अहिड़ी पिक्चर निकिरणु घुरिजे त अॼुकल्ह ही सिंधियत खे सुजागी अचे। विष्णु शरद ही जीवन चक्र आहे। कल तव्हां असां ते भाड़ींदा हुआ अॼु असां तव्हां ते था भाड़ियूं सुभाणे तव्हां पंहिंजे ॿारनि ते भाड़ींदा इन जो कोई अंत कोन्हे। सुठी हुई पिक्चर अहिड़ी हमेशह ठहनि त माण्हुनि खे थोरी सम्झ ईंदी। सुठी पिक्चर आहे रोज़ अहिड़ी सिंधी पिक्चर ठहंदी रहे। भॻवान सभिनी ॿारनि खे सुमत ॾे ऐं ॿार माइटनि सां सुठा थी हलनि। असांखे पंहिंजे पेरेंट्स जी केयर करणु खपे इहा असांजी लाइ हिकिड़ी सिख आहे ऐं अॼुकल्ह जी जनरेशन इहे सम्झे त जाम सुठो आहे। भॻवान सभिनी खे सुमत ॾे ॿारनि खे ॿुढापे में हर कंहिंखे मददगार थियनि सम्झा ऐं बाक़ी त सिंधी ॿोली अमर रहे अहिड़े हिसाब सां सिंधियुनि जे लाइ तमामु सुठी इहा ॻाल्हि आहे। पर असांखे ॾाढी सुठी लॻी आहे सभु सिंधी ॾिसनि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे असांखे सुठी लॻी। मूंखे ॾाढी सुठी लॻी। अॻिते बि अहिड़ी पिक्चर निकिरंदी असां दिलि सां ॾिसंदा। सिंधी ॿोली अमर